अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों एलियसन अब्बासी किताब आहे प्यासी धरती रमदा बादल नाविल निगार सिराज किस्त 15। कुछ ॾींहंनि ताईं मुंहिंजे ज़हन जी अजीब हालत रही। ज़िंदगी अजीब बेहंगम मामूलात बणिजी वई। सुबुह जो सवेर उथी बंदूक खणी शिकार ते हलियो वेंदो हुउसि। पंहिंजे ज़हन जो तजियो करण बि छॾे ॾिनो हुउमि। मुंहिंजे लाइ शिकार जी का बि अहमियत का बि माना न हुई, पर का ॻाल्हि हुई जो आउं सॼो ॾींहुं फायर कंदो, झिरकियूं गेरियूं सिरणियूं काठ कुटा ऐं वया मारींदो वतंदो हुउसि। शाम जो थकिजी टुटी घर मोटंदो हुउसि त थेले में तितरनि सां गॾु उहे सिरणियूं गेरियूं या वया बि मिलंदा हुआ। सिरणियुनि खे मारण में मुंहिंजे शऊर खे यकीननि को दख़ल कोन हो, पर इतफ़ाक़ सां हिक खां वधीक सिरणियुनि जो मरण बि मुहाल आहे, ऐं उहो इतफ़ाक़ बि रोज़ानो थियण जहिड़ो न आहे। हिकु अजीब हरकत जा करणु लॻो हुउसि सा उहा त मुअल पखियुनि जूं अखियूं खोले मंझंदि घूरे निहारण जी कोशिशि कंदो हुउसि। मुंहिंजो ॿियो मामूल बि शायदि ईज़ाइण जे उन नए जज़्बे जो नतीजो हो। साइण तितर पचाराए खणी ईंदी हुई ऐं आउं ज़ोरीअ साइण खे पाण सां गॾु विहारे पकल तितर खाराईंदो हुउसि, ऐं पोइ जॾहिं उहा उथी वञण जी कोशिशि कंदी हुई तॾहिं मुंहिंजो हिकिड़ो हथु संदसि बांह में पवंदो ऐं ॿियो हथु बती विसाए छॾींदो। ईअं महीना गुज़री विया। माठे पाणीअ वांगुरु किने थियण ऐं सेनार जी वञण जो उहो सिलसिलो अलाए केतिरो वक़्तु रहे हा, पर हिकु राति मूं साइण जे अखियुनि में अणलखा लुड़क ॾिठा। जे हूअ मूंखां लिकाए उघण जी कोशिशि करे रही हुई। पुछियोमांसि त नटाए वेई। कुझु दिलदारी, कुझु आथत ऐं कुझु दड़के खां पोइ हिन जेकी चयो उन मूं में उहो ई असरु पैदा कयो जहिड़ो शहर में बाहि जो गुगू वॼण ते थींदो आहे, या माण्हूअ खे पंहिंजे ई कपिड़नि मां क़ौमे जी बांस अचणु लॻंदी आहे। हिन मूंखे हॿकंदे हॿकंदे ॿुधायो त हुनखे शक हो त हूअ पेट सां हुई। कुझु वक़्त लाइ त मूंखे एतबार न आयो, पर जॾहिं हिन जे सुॾकनि शक खे एतबार में बदिलाए छॾियो तॾहिं घड़ीअ लाइ मुंहिंजो दिमाग़ सुन्न थी वियो। पोइ सम्झ आहिस्ते आहिस्ते मोटणु लॻी। हिमत बि मोटी आई, कूड़ ॻाल्हाइण ऐं मामले साज़ीअ जी हिरफत बि मोटी आई। अदाकारीअ जा अणसिखियल गुर बि अलाए जे किथां मोटी आया। मूं पंहिंजे मुंहं ते ईज़ा जा रंग आणण जी कोशिशि कंदे चयो, सोचियां पियो त शहर हलियो वञा ऐं उतां वरी विलायत हलियो वञा, न त हीअ जेका मुंहिंजी हालत आहे ऐं मूंखे चरियो करे विझंदी। पोइ मूं ॼण साणसि सलाह मशवरो कंदो चयो, साइण हूअं त मूं में अहिड़ो को बि घमंड कोन्हे त आउं वॾेरो आहियां ऐं तूं हिकिड़ी बानी। आउं जेकर तोसां अॼु ई निकाह विझी छॾियां, पर हिकिड़ो त तूं अॻे ई कंहिंजी मङिया आहीं, सो बि मुंहिंजे नंढपण जे यार अलूअ जे भाउ मिठूअ जी। आउं अलूअ अॻियां कहिड़ो मुंहुं खणंदुसि। ॿियो त हिन मुल्क में रहण जो मुंहिंजो इरादो ई कोन्हे, ऐं तोखे विलायत वठी हलणु अणथियणी ॻाल्हि आहे। हाणे जीअं तूं चईं तीअं करियूं। जेकॾहिं शहर हली रहीं त आउं विलायत मां बि तोखे हर महीने पियो ख़र्च पखो पहुचाईंदुसि। उहो चुपचाप रोंदी रही। हुन जे गूंगनि ॻोढ़नि मूंखे कमज़ोर करणु शुरू कयो। हिन जे ज़िंदगीअ सां खेॾण सां ऐं इन इंसानियत जे दर्जे खां किरी पियो हुउसि, सो अहसासु वधणु लॻो। पंहिंजे पाण सां नफ़रत थियण जो हिकिड़ो सबबु साइण बि हुई, पर पोइ मुंहिंजी वॾेरप ऐं ख़ुदगर्ज़ी ॿई मोटी आयूं। घड़ी खां पोइ मूं वरी चयो, पर उन जो हिकिड़ो इलाजु मूंखे सुझी आयो आहे। तोखे अञा शक जा 2-3 ॾींहं ई गुज़रिया आहिनि। ऐं सुभाणे ई चाचे ख़ैरे खे चई मिठूअ सां तुंहिंजो विहांउ कराए थो छॾियां। आहे त हिकु यार खे धोखो ॾियणु, पर छा करियां, मजबूरी आहे। ॻाल्हि ईअं ई लिकी सघंदी। तूं बि वञी पंहिंजे घर सुखी थींदीअ। आउं मिठूअ जी एतिरी मदद कंदुसि जो अवीं सुखियो टुकुर खाई सघो ऐं पीर मर्द जी ख़िदमत बि करे सघो। कंहिंसां ॻाल्हि न कजांइ, पर अलूअ खे सिल जे इस्पताल में अॻे ई दाख़िल कराए छॾियो अथमि। ख़ुदा कंदो त उहो बि 12-6 महीने चङो भलो थी मोटी ईंदो। पंहिंजे घर तड़ वारी थींदीअ त हरे हरे थी सभु ॻाल्हियूं मेटिजी वेंदियूं। केतिरो न ज़ालिम होसि आउं। हिन जे प्यार खे मूं केॾो न मामूली, केतिरो न तिछ सम्झो जो आउं साणसि सौदेबाज़ी करे रहियो हुउसि। पर साइण को जवाबु कोन ॾिनो। बदस्तूर गूंगा ॻोढ़ा ॻाढ़ींदी रही। केतिरो वक़्तु पेरांदीअ खां लेटी पंहिंजे मुंहुं रहंदी रही। अॼु मुंहिंजे जिस्म बि हिन खां कहो थिए खाधो। पहिरियां खां घणो अॻे उहा उथी मूंखे को वक़्तु घोरींदी रही ऐं पोइ चुपचाप हली वई। आउं छित जे पटनि में घुरींदो रहियुसि। मूंखे फ़क़ति हिकिड़ो ख़्यालु रिॼाणींदो रहियो,
जेकॾहिं मिठूअ खे कंहिं क़िस्म जो शक पइजी वियो त उन ई तजो मूं वटि को जवाबु कोन हो या मूं उनजो को जवाबु ॾियणु न थे घुरियो। उन्हनि ॻाल्हियुनि ते सोचण लाइ मुंहिंजो ज़हन तयारु न हो। पंहिंजे नंढपण जे यार ते अहसान करणु ऐं संदसि भाउ खे धोखो ॾियण में को लाॻापो हो। उहा ॻाल्हि मञण लाइ मुंहिंजी शख़्सियत जो हिकु हिसो बिल्कुलु तयारु न हो। सुबुह थींदे ई आउं चाचे खैरे सां मिलुसि ऐं खेसि उन ॻाल्हि ते राज़ी करे वरितुमि। बहानो उहो ॾिनुमि त आउं ॻोठु छॾे विलायत वञण वारो हुउसि। वरी खेनि ॾिसण या नसीब। दिलि थे चयो त ॻोठ में जन हिकु ॿिनि माण्हुनि सां दिलनि जो वहिंवार हो, उन्हनि सां को वॾु कंदो वञा। घर में अम्मा खे मिंथ करे मञायमि ऐं गुलां बाबे खे रस्ते ते आंदो। चाचे खैरे खे 4 देगियूं भत लाराइण लाइ ख़र्चु पको ॾिनुमि। शहर मां 2-4 जोड़ा कपिड़नि जा ऐं चांदीअ जा कुझु ज़ेवर बि घुराए वरितमि ऐं उन सां गॾु पंहिंजे ड्राइवर खे बि के ॻाल्हियूं सम्झाए छॾियमि। निकाह में बाबो बि शरीक थियो, पर आउं हवेलीअ में ई वेठो रहियुसि। गुलां खे पंहिंजे कमरे में सॾे 700 रुपया रोकड़ा खणी संदसि हथ ते रखियमि। हूअ ग़रीब एॾी सारी रक़म ॾिसी मुर्गो रोअण लॻी। मूंखेसि दिलदारी ॾींदे रोअणहार के अंदाज़ में चयो, गुलां तो मूंखे निपायो आहे, ढडीअ ते चाढ़े घुमायो अथई, सो अॼु उन जो बदिलो थो चुकायां। उन्हनि पैसनि सां पंहिंजे दादले पुट जो विहांउ दोलनि दमामनि सां कजांइ। बाक़ी मूंखे दुआ कजु त अलाह साईं मूंखे जन्नतूं नसीब करे। छोरा अहिड़ी वाई त न कढ। अञा अॼु सभाॻे ॾींहं ते हवेलीअ जे ॿाहिरां पिया दोल शरनायूं वॼनि ऐं तूं पियो मरण जूं ॻाल्हियूं करीं। हिन प्यार मां छिंभींदे चयो, सच थो चवां गुलां, मुंहिंजी दिलि दुनिया मां खटी थी पई आहे। आउं झंग मोह करे हलियो वेंदुसि या ज़हर खाई मरंदुसि। मूं थधो शूकारो भरींदे चयो, आउं थी माणे खे सॾे ॿुधायांसि त तुंहिंजो लाखीणो पुटु कहिड़ियूं पियो उबितियूं सुबितियूं ॻाल्हियूं करे। इन मां भला कहिड़ो फ़ाइदो थींदो। अम्मा बि मूंखे झले केतिरो झलींदी। जॾहिं मुंहिंजी दिलि ई नथी लॻे त पोइ जीअरे रहण मां कहिड़ो फ़ाइदो। ख़ैरु दुआ कजांइ। अलबत मूं त हिकिड़ो थोरो करीं त चवां। थोरो वरी छाजो, मूं त तोखे अॻे ई चयो हो त तूं रुगो ॻाल्हि जो सुर ॾींहुं त बाक़ी आउं पाण ई पुॼंदीसांनि। न न, मूंखे कंहिं ॿांह जी खप कोन्हे, उहे त शहर में खोड़ आहिनि, पर हिकिड़ो कमु आहे जे ज़ुबान ॾींहुं त चवां। हीअ सींध थी ॾियां, तो मूंसां वड़ कयो आहे, सो जे सिर घुरियई त बि सदके। मूं कुझु वक़्तु सोचींदे चयो, आहे बि सच त सिर ॾियण जहिड़ी ॻाल्हि। बाबे खे ख़बर पई त बंदूक ई हिकिड़ी हणंदुई। तोखे त ख़बर आहे त मुंहिंजो बाबे सां छाते झेड़ो थियो। महरूअ जो छोरो पुलिस लधो आहे, पर पक न आहे त उहो ई नींगर महरूअ जो आहे, पर उञाण साॻिया अथसि। बाबो अहिड़ो सड़ियो वेठो आहे जो जेकॾहिं थो छोरो हथ अचे त हणंदुसि दुनाली, दुनाली न बि हणेसि त बि उहा पक थींदसि त जे महरूअ खे नींगर वापसि मिलियो त कंहिं ॾींहुं खेसि साण करे वरी वञी नूरल जी भर वठंदी। सो मुर्गो छोरो बि मरंदो ऐं नूरल जो बि सिर वेंदो। मूं हिन जे मुंहं में ॾिठो त सम्झमि त मुंहिंजी अदाकारीअ में हिन खे को गुमान कोन थिए पियो। सो वरी चयमि, पर जेकॾहिं महरू छोरे खे सुञाणे त पोइ आउं हुनखे कंहिं स्कूल में दाख़िल कराए छॾींदुसि। घटि में घटि महरूअ खे उहा पक त थींदी त छोरो जीअरो आहे। सो पुलिस खे शाख ते झलियो अथमि। हाणे थो मुंहिंजो कमु अचे। ॿिया सभु लॻा पिया आहिनि साइण ऐं मिठूअ जी शादीअ में। तूं कंहिं तरह महरूअ खे हवेलीअ मां कढी शाख ते छोकिरो ॾेखारे मोटाए वठी अचीसि, पर कमु अहिड़ो तकिड़ो करिणो आहे जो बाबे जे निकाह तां मोटण खां अॻु में महरू मोटी न आई त हिन खे त घोड़ा पवंदा, पर बाबो तोखे बि मारे मुंझ करे छॾींदो। गुलां घड़ी खनि माठ थी वई। ॿुॾतर में हुई, हयाती कंहिंखे प्यारी कान्हे, पर पोइ सोचे चयाईं, जे रहिस सवेरे ई निकाह मां मोटी अचे त पोइ तूं उन जी ॻणती न कर। आउं बि वञा थो निकाह ते, कोशिशि करे बाबे खे उते तरसाईंदुसि, जेतर अवीं मोटी अचिजो। चङो माशा मौला। आउं वञी थी महरूअ खे मेरा सेरा पंहिंजा कपिड़ा पारायां त जीअं को रस्ते ते खेसि सुञाणे न वठे। हवेलीअ में त ज़ालुनि जी अचु वञु लॻी पई आहे, सो दस्तगीर साणी थींदो। गुलां जे हथ में जेके 700 रुपया हुआ से वञी संदसि बरीअ में पहुता।
ऐं हूअ तकड़ी तकड़ी हली वई। गुलाम पंहिंजे तयारियुनि में हुई, तां उथी वञी निकाह में शरीक थियुसि। हिकिड़े पासे बाबे जी खट पई हुई, जंहिं ते बाबे सां गॾु ॻोठ जा 2 सैयद बि वेठा हुआ। ॿिया सभु माण्हू हेठि तॾनि ऐं नुखुनि ते वेठा हुआ। आउं बि वधी वञी बाबे वारनि सां खट ते वेही रहियुसि। निकाह अञा कोन पढ़ियो, तंहिं विच में नाचू छोकिरनि जी हिकु पार्टी चङा पैसा पे मेड़िया। मूंखे बि रौशो सुझो, सो उथी 5 जो हिकिड़ो नोट खणी मिठूअ जे गल ते रखियुमि। हिकिड़ो ठाहूको छोकिरो मटकंदो ताल कंदो घुंघरू वॼाईंदो आयो ऐं मिठूअ खे हिकु ठाहूकी चूंडड़ी हणी नोट खणी वियो। ॿियो नोट कढी बाबा जे मथे तां घोरे छोरे खे ॾिनुमि। टियों नोट घड़ी सही बाबा जे गल ते रखियुमि। छोरो वरी बि नखरा कंदो मुरकंदो बाबा जे गल ते हथु घुमाईंदो हल्की चूंडड़ी हणी नोट खणी वियो। हर 5 मिंटनि खां पोइ उहा हरकत वरजाईंदो रहियुसि। मूंखे वक़्तु घुरिबल हो ऐं ग़रीब जी शादीअ जी ड्रेग बि घटि हुई। उन करे उनखे ड्रिगो करण लाइ ॻच वक़्तु उहो रौशो जारी रखंदो आयुसि। जॾहिं सम्झुमि त हाणे मुसाफ़िर वञी मंज़िल ते रसिया हूंदा, तॾहिं माठ करे वेही रहियुसि। निकाह में मुला बि चङी लांड कई। निकाह खां पोइ चाचे खैरे पाण मूंखे ऐं बाबे खे हथ धुआरे मानी खाराई। मानी खाई बाबे मोकिलायो, तां बि साणसि गॾु हवेलीअ ते मोटी आयुसि। बाबो सिधो पंहिंजे कमरे ॾांहुं वियो ऐं आउं पंहिंजे कमरे ॾांहुं हवेलीअ जे उलहंदी कुंड खां दोहल ते ज़ालुनि जे ॻाइण जो आवाज़ु अची रहियो हो। ओचितो मूं बाबे जो गरजंदड़ आवाज़ु ॿुधो। हू ज़ोर सां गुलां खे सॾी रहियो। गुलां डोड़ंदी आई। मूं पंहिंजे दरवाज़े जे ॿेंज मां लीओ पाए ॾिठो। मेहरू किथे आहे? बाबा जी गजगोड़ मुंहिंजे कन ते पहुती। रहिसई ते ई हुई। मूं चयोमुंसि त हली साठ सूण ॾिस त न कर करे सुम्ही पई, मथे जे सूर जी दाह पे कयईं। मूंखे गुलां जे अकुल ऐं चितरपणे में उहा ई उमेद हुई। सॼी हवेली उथलाए पुथलाए ॾिठाऊं, पर मेहरू हुजे त नज़र अचे। जॾहिं सॼो घर ॻोल्हे बीठा, तॾहिं उहो ई थियो जंहिं लाइ आउं बिल्कुलु तयारु हुउसि। बाबो सिधो मुंहिंजे कमरे में आयो। ऐं कपिड़ा बदिलाए लेटी पियो हुउसि। दरवाज़े खे अहिड़ो धिको ॾिनई जो उन जो पड़ाॾो समूरी हवेलीअ में गूंजियो हूंदो। मूं वताए वारो अॻु वरितो। ख़ैर त आहे बाबा? मेहरू किथे आहे? बाबा शूकजी पुछियो। मेहरू? कहिड़ी मेहरू? ओ हो मेहरू, मूंखे कहिड़ी ख़बर? पंहिंजे कमरे में कान्हे छा? उते हुजे हा त तोखां छो पुछां? मूंखां पुछण जो मतिलबु? आउं अव्हां जे मेहरूअ जो चौकीदार त कोन आहियां। मूं बि थोरो शूकजी चयो। पोइ ओचितो ई ओचितो, को देव खणी वियुसि छा? उहा त अलाह खे ख़बर। हूंदी हिते 60 सूणनि में ज़ालुनि सां गॾु, ॿियो वेंदी केॾांहुं? गुलां जवाबु ॾिनो, रहिस उते बि ॻोल्हे आई आहियांसि, उते बि कान्हे। पोइ केॾांहुं वेई? मूं उल्टो सवाल कयो। उहो ई त तोखां पुछण आयो आहियां। हुजे न हुजे, पर हिन में ज़रूरु तुंहिंजो हथु आहे। मूंखे तंहिं ॾींहुं ई शक पियो हो। अशराफत मां सची कर, न त ॻाल्हि न ठहंदी। उथी बीठुसि ऐं धीरज सां ताक ॾांहुं वधियुसि ऐं पुठी रोई चयुमि, बाबा अवीं त अजाया पिया दड़का ॾियो। ॻाल्हि खे थधी दिलि सां सोचियो। हरू भरू पिया मूंखे ॾोह ॾियो। ताक़तां क़ुरान खणी खेसि साम्हूं थींदे चयुमि, हीउ कलाम लाइ विच में आहे। 4 ॾींहंनि खां मेहरूअ खे मूं ॾिठो बि कोन्हे। हीउ अहिड़ो दलील हो जंहिंजो को जवाबु न हो। उन जे जवाब में बाबा रुगो भुणकंदो रहियो। मूं वरी बि हेठां ई हलंदे चयो, ॾिसो मतां नूरल मरण में हुजे, उन को न्यापो मोकिलियो हुजेसि, या छोकिरो लधो हुजेसि ऐं उनखे ॾिसण कारण नूरल ॾांहुं वई हुजे। हलो त आउं थो अव्हां सां गॾिजी हलां, मतां उते हुजे। बाबा कुछे जहिड़ी भित कुंड में पियल मुंहिंजी दुनाली ऐं 4-5 कारतूस खणी बंदूक भरे चयईं, आ त हलूं। उन आव त हलूं में पीउ जो पुट ते एतमाद मोटी आयो हो। नूरल जे दर जो कुंडो खुलियल हो। जाइ जी उहा ई हालत हुई जीअं मूं छॾी हुई। बिस्तरे जी बि साॻी हालत हुई, ॼण को माण्हू तड़ तकड़ में उथियो हुजे। बाबा टार्च सां चङीअ तरह जाचे ॾिठो, पक थियसि त मेहरू हिते आई हुई ऐं नूरल सां भॼी निकिती हुई। मूंखे हाणे हिन शख़्स ते रहम अचणु लॻो। संदसि अना खे सख़्तु सदमो रसियो। वॾेरे जी अना, जंहिंजे नज़र ख़बर न आहे त केतिरियूं नेकियूं थींदियूं रहियूं आहिनि। वापसि हवेलीअ ॾांहुं ईंदे हिन रुगो 2 लफ़्ज़ चया,
हाणे छा कजे? मूं बि ओतिरे ई तहमल सां जवाबु ॾिनो, वाह वाह करण सां मुर्गो बदनामी थींदी। ॻाल्हि हवेलीअ खां ॿाहिरि न वञे त चङो। सुभाणे सूबेदार वटि हली मथसि कमु रखंदासूं त नूरल जी जांच करे हथु अचेसि त कंहिं ढोर जे चोरीअ में खणी ॿधेसि, पोइ पाण ई सचियूं कराईंदासूंसि। जेकॾहिं सूबेदार मां कुझु न वरियो त SP मुंहिंजो दोस्त आहे, उनखे चई सभिनी थाणनि ते अहिड़ो बंदोबस्तु कराइबो जो जिते बि हूंदो पुलिस रसा ॻिचीअ में विझी वठी ईंदनि पंहिंजे उताक ते। मूंखे पाण ते हैरत लॻी रही हुई त वॾेर के माहौल खां हेतिरो परे रहण जे बावजूदि बि वॾेर का अंग ऐं अंगड़ा, दाव ऐं ॾावण सभु यादि हुअमि। बाबा शायदि मुंहिंजे ख़ुलूस खां पहिरियों भेरो मुतासिर थियो, सो मूंखे हिकिड़ी बांह सां कुल्हनि ते एतमाद ऐं भरोसे जो हल्को ज़ोर ॾिनई, जंहिंमें प्यार न हो त बि पंहिंजाइप ज़रूरु हुई। सुबुह जो उथियुसि त मुंहिंजे जिस्म तोड़े रूह में इत्मीनान, सुकून ऐं उॼातो सुरूर समायल हो। फ़क़ति हिकिड़ो ख़दशो हुअमि साइण लाइ त मतां फाट फाटी पवे। घोट कंवार जी पहिरीं मानी हवेलीअ तरफ़ां मूं झली हुई, छाकाणि त कंवार असांजे हवेलीअ जी बानी हुई। बाबो सुबुह लाकूं जीप में चढ़ी काॾे रवानो थी वियो। मानीअ खां वांदकाईअ खां पोइ मिठू ऐं साइण सां मिलण काण वियुसि। 2 पैकेट पाण सां हुअमि। बीठे पेर चयमि, शहरनि में रवाज आहे त घोट जा यार दोस्त घोट कुंवार खे कुझु सूखड़ियूं पाखड़ियूं ॾींदा आहिनि। मिठू, हीअ त आहे तुंहिंजी सूखड़ी, भले खोले ॾिस। हिन पैकेट खोलियो त उन में ठटे जी लुंगी ऐं 10 100 वारा नोट हुआ। मिठूअ जे अखियुनि में हिकु अजीब चमक अची वई। उन चमक में शुक्रगुज़ारी हुई, दोस्ती हुई ऐं दोस्तीअ जो पैमान। मूं सोचियो, काश उन सुखड़ीअ पोयां मुंहिंजो मुजरिम मन न हुजे हा। ॿियो पैकेट मूं साइण ॾांहुं वधायो। इन पंहिंजो हथु अॻिते वधायो। मुंहिंजी दिलि ज़ोर सां धक धक करे रही हुई ऐं पोइ मूं उहो कुझु ॾिठो जंहिंजे ॾिसण जी मूंखे आंध मांध हुई। मेहंदीअ ते हथ जे ऐन विच ते मेहंदीअ में लिकल हिकु डिघो ज़ख़्म, हिकु डिघो चहक नज़र आयो। उन ज़ख़्म में मुंहिंजे समूरनि गुनाहनि जी माफ़ी ऐं तलाफ़ी लिखियल हुई। मूं ख़ुशीअ सां पैकेट खणी संदसि हथ में ॾिनो। हिन ॾकंदड़ हथनि सां पैकेट खोलियो। मंझंदि हिकु साई लोई ऐं ॾाणियुनि सूधा सोना पनड़ा ॾिसी साइण पंहिंजे हेठिएं चप खे चक पाए फटे विधो ऐं आउं तकिड़ो तकिड़ो ॿाहिरि निकिरी आयुसि। 3 ॾींहंनि खां पोइ बाबे जो हुकुम मिलियो त आउं शहर वञी SP सां ॻाल्हाए छॾियां। उन विच में रमू ड्राइवर मूंखे ॿुधायो त बाबा 2 ॾींहं रोज़ु मुंहिंजे शहर वारे बंगले जा 20 चकर हयां हुआ। जॾहिं आउं बाबा खां आख़िरी भेरो मोकिलाए शहर ॾांहुं उसियुसि, तॾहिं पहिरियों भेरो मूंखे महसूसु थियो त बाबा पोढ़ो थी चुको, नाउमीदीअ जी हद ताईं पोढ़ो।